मां हीना अगनानी तव्हां सभिनी दर्शक मित्रन जो जी खुश त जहान खुश प्रोग्राम तहत तहे दिल सां स्वागत करे रही आहियां। दर्शक मित्रों, कुदरत असांखे केॾी न वॾी गिफ्ट ॾिनी आहे। ॿार जॾहिं ॼमे थो त उनजो हिकु हिकु अंग, हिकु हिकु उज़वो, हुनजो रुअण, हुनजी खिल केतिरी न असांखे लुभाए थी। कुदरत बिल्कुलु इंसान खे तराशियो ई अहिड़े नमूने आहे। 100 कंप्यूटर भी गॾिजी करे कमु कनि त उहो कुदरत जे कॉम्पिटिशन बिल्कुलु नथा करे सघनि। 2 अखियूं, ॾंद, 2 कन, नक, बिल्कुलु तराशे करे ई त ईश्वर असांखे संसार में मोकिलींदो आहे। ॾंद तां ऐं मुस्कुराहट तां मूंखे यादि आयो त दोस्तो, असांजी मुस्कुराहट केॾी न क़ीमती आहे। कंहिंजी हिकु मुस्कान सां साम्हूं वारे माण्हूअ जा दुख ई दूर थी वेंदा आहिनि। पर इहा मुस्कान जेकॾहिं सुठी न हुजे, सुहिणी न हुजे त उनजो मतिलबु आहे कि शायदि उनजा ॾंद ख़राबु हूंदा या कुझु तकलीफ़ हूंदी ॾंदनि में, इन करे ई त उनजी मुस्कान एतिरी सुहिणी कोन्हे। अॼु असां इन ई टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं। हा दोस्तो, अॼु असां ॾंदनि जी बीमारियुनि जे बारे में असां ॻाल्हाईंदासीं। असांजे स्टूडियो में अॼु हाज़िर आहिनि डॉक्टर मीत रामत्री, जेके पीडियाट्रिक डेंटिस्ट आहिनि। हुननि पूना मां MDS जी डिग्री हासिल कई आहे ऐं हिते अहमदाबाद में नारायणपुरा ऐं प्रहलाद नगर में प्रैक्टिस करे रहिया आहिनि। अचो त मुलाक़ात कयूं डॉक्टर मीत रामत्री सां। तव्हांजो असांजे मंच ते हार्दिक स्वागत आहे। डॉक्टर, हाणे असां जीअं त अॼु ॾंदनि जे बारे में ॻाल्हाइण वारा आहियूं। जीअं त ॿार ॼमे थो त तॾहिं त हुन वटि ॾंद हूंदा ई कोन्हनि ऐं धीरे धीरे 2-3 महीननि में उनजा ॾंद अचणु शुरू थींदा आहिनि। त उन वक़्तु छा नंढनि ॿारनि खे ॾंदनि जी काई बीमारी थींदी आहे छा? हा, माना ॿार जॾहिं पैदा थींदो आहे तॾहिं घणेई दफ़ा ईअं थींदो आहे कि उन्हनि जे जनम सां गॾु ई उन्हनि खे ॾंदु हूंदो आहे। उनखे नेटल टूथ चइबो आहे। बेसिकली नेटल टूथ अगरि हुजे त हुन में छा घणेई दफ़ा उहो हिलंदो हूंदो आहे, हिले ऐं उहो श्वास नली तरफ़ अॻियां हली वञे ऐं चॉक करे वठे, त हुनजे प्रिकॉशन जे हिसाब खां असां उनखे कढी छॾींदा आहियूं। हुन में लोकली हुन भाग में इंजेक्शन ॾेई ऐं उनखे सुन करे ऐं उहो कढी छॾींदा आहियूं। ॿी तकलीफ़ हूंदी आहे क्लेफ्ट पैलेट ऐं क्लेफ्ट लिप। बेसिकली क्लेफ्ट पैलेट में छा थींदो आहे कि ॿारनि जो जेको मथां जो तालू हूंदो आहे उहो ठहंदो ई कोन, उहो न ठहंदो आहे। हुनजे करे हुन में छा थींदो आहे कि उन्हनि खे फीडिंग में प्रॉब्लम थींदो आहे, छो करे जेको बि फीड कंदा आहिनि उहो नक मां ॿाहिरि अची वेंदो आहे, छो करे ताल उहो क्लेफ्ट हूंदो आहे अंदरि। त हुनजे केस में असां छा कंदा आहियूं, हुनजो नाप वठी हुनजे न्यूबॉर्न बेबी जो ऐं हुन में प्लेट ठाहींदा आहियूं, हुनखे ऑब्चुरेटर फीडिंग प्लेट चइबो आहे। उहो पियाराए करे ॿार खे फीडिंग करे सघिबो आहे, छो करे सर्जिकल एज जेका माना हुनजी वाइडकाप जेका थींदी आहे उहो थींदी आहे 9 महीने खां पोइ तालवे जी। तेसि ताईं असां प्लेट ॾेई करे हुननि खे हेल्प कंदा आहियूं। बराबरि। पर इहा जेका तव्हां प्रॉब्लम ॿुधाई तालवे जी, त उहो तालवे जी प्रॉब्लम जे करे मतिलबु माइटनि खे कीअं ख़बर पवे कि असांजे ॿार खे हीअ प्रॉब्लम आहे? यूजुअली उहो ॿार खे जेका हुननि जा पीडियाट्रिशियन कंसल्टिंग हूंदा आहिनि उहे ई उन्हनि खे उनजो हेल्प कंदा आहिनि ऐं उन्हनि खे असेस करे ॿुधाईंदा आहिनि। न त जॾहिं बि फीडिंग कनि तॾहिं जॾहिं उंगली या कुझु मुंहं में वञे या क्लीन करण लाइ या पेड़ा या ईअं, त तॾहिं ख़बर पइजी वेंदी आहे, छो करे हुन ॿार खे फीडिंग बि प्रॉब्लम थींदो आहे ऐं नक मां घणेई दफ़ा खीर ॿाहिरि अची वेंदो आहे। उहो सभु तकलीफ़ ॾिसण में अचनि त असांखे नोटिस करे ॿारनि जे जेका डेंटिस्ट हुजनि उन्हनि खे कंसल्ट करे हेल्प वठी सघंदा आहियूं। बराबरि। पर जनरली ॾिठो वियो आहे कि नंढो ॿारु जॾहिं बीमार थींदो आहे, उनखे बुखार ईंदो आहे या वॉमिट्स थींदी आहे, त उनजे स्पेशल डॉक्टर खे ॾेखारण लाइ माइट वेंदा आहिनि। पर हू चवंदा आहिनि कि अञा त ॾंद अचणु शुरू ई न थिया आहिनि, त असां डेंटिस्ट वटि कीअं वञूं? मतिलबु घटि वेंदा आहिनि ईअं? जी जी, हा, माना ॿार खे ॾंद न अचणु शुरू थिए ईअं, बट यूजुअली असांखे जीअं त ॿारनि जा जेके डॉक्टर हूंदा आहिनि पीडियाट्रिशियन, उहो ई रिफर कंदा आहिनि जे करे कोई प्रॉब्लम ईंदो आहे। अगर कंहिंखे माइट खे कंहिंखे ख़बर हुजे कि ये ॿारनि जे दंद रिलेटेड प्रॉब्लम आहे त उहो डायरेक्ट बि अची सघंदा आहिनि ऐं ईंदा आहिनि यूजुअली। बाक़ी त उहो पीडियाट्रिशियन खे ॾेखारे, पीडियाट्रिशियन सर जीअं गाइड करनि, जेका बि मैडम या सर खे ॾेखारंदा हुजनि,
उन हिसाब खां पोइ गाइडेंस वठी करे अॻियां वधी सघंदा आहिनि। बराबरि। ॿार जॾहिं 3 महीने जो हूंदो आहे त हिकु हिकु ॾंद हुनजो शुरू थींदो आहे अचणु, या हिकु पोइ ॿ, त घणाई माइट ईअं चवंदा आहिनि की उन्हनि खे मतिलबु ख़बर ई न हूंदी आहे माइटनि खे की ब्रश ॿारनि खे कॾहिं खां कराइणु हू शुरू कनि। हू चवंदा आहिनि नंढो त आहे ॿार, पोइ आङुर सां ई हुनजा ॾंद साफ़ु करे छॾींदा आहिनि। त तव्हांजी नज़र में मतिलबु छा सही आहे? माना ॿार खे ॾंद न आया हुजनि तॾहिं खां क्लीनिंग जीअं आहे उहा ॾाढी ज़रूरी आहे। माना उन्हनि जा जेका पेठा हूंदा आहिनि गम्स, उनखे बि हर हिकु फीडिंग खां पोइ हिकदमि क्लीन उनजो कपिड़ो अलॻि खां रखी करे उनखे साफ़ु करे छॾिणो खपिजे, हिकु ॻाल्हि। ऐं पहिरियों ॾंद अचे तॾहिं खां ई उनखे ॾंद जी सफ़ाई फिंगर ब्रश ईंदो आहे जेके फिंगर में विझी करे असां उनखां क्लीन करे सघिबो आहे, उनखां शुरू करे छॾिणो खपिजे। जेकर की जीअं ॾंद ॿाहिरि आहे उनजो जेको बि झारी जमा थींदी उहो सड़न पैदा करे सघंदी आहे, ऐं मुंहं मां बांस अचणी या सड़न पैदा थियणी उनजा कारण ॿारनि जे टाइम खां ई शुरू थी वेंदा आहिनि। त ॾंद मुंहं में ॿाहिरि अची वियो माना उनखे तकलीफ़ थी सघंदी आहे, त पहिरियों खां उनखे क्लीनिंग रखणी खपे। 6 महीने खां शुरू करे 1 साल जे विच में ॾंद अचणु शुरू थींदा आहिनि, ऐं 3 साल ताईं सभु ॾंद अची वेंदा आहिनि। तेसि ताईं ब्रशिंग धीरे धीरे, ॼण त पहिरियों फिंगर ब्रश, पहिरियां 6 खनि ॾंद अचनि हेठां ऐं मथे जा, फिंगर ब्रश खां करे सघंदा आहियूं, पेस्ट यूज़ न करणी हूंदी आहे। पोइ 0 to 2 जा नंढा ब्रश ईंदा आहिनि जेका बेबी ब्रश चइबो आहे, उनखां ब्रशिंग विदाउट टूथपेस्ट करे सघंदा आहियूं पहिरियों 1, 1.5, 2 साल। पोइ 2 सालनि खां पोइ फ्लोराइड बिगर जी टूथपेस्ट ईंदी आहे, जेको पिजन जहिड़ी अलॻि अलॻि कंपनी जी ब्रांड जी ईंदियूं आहिनि, उहो यूज़ करे सघंदा। उनखां पोइ ॼण त ॿाहिरि थुकणु शुरू करे पोइ जीअं ॿारनि जी बि 500 ppm फ्लोराइड वारी बि टूथपेस्ट ईंदी आहे उहो शुरू करे, ऐं 6 साल खां पोइ जीअं वॾा यूज़ कंदा आहिनि उहो टूथपेस्ट यूज़ करे सघंदा आहियूं, ब्रश बि वॾी साइज़ जो यूज़ करे सघंदा आहियूं पोइ। बराबरि। पर जेकॾहिं फ्लोराइड वारी अगरि टूथपेस्ट ॿार नंढा यूज़ कनि था त उन्हनि खे कुझु नुक़सानु थिए थो? फ्लोराइड इंजेस्ट करणु हिकु कॉन्ट्राइंडिकेशन आहे, माना उनखे यूज़ न करिणो खपिजे। नंढे ॿार जेका थुकणु न सिखिया हूंदा उन्हनि खे फ्लोराइड वारी टूथपेस्ट यूज़ न करणी खपिजे, छो करे टूथपेस्ट जे मथां बि इंडिकेशन लिखियलु हूंदो आहे की उन्हनि खे यूज़ न करणी खपिजे, छो करे उहा हानिकारक आहे। उनमें दस्त थियणु, फ्लोराइड जी बि टॉक्सिसिटी थियणी, ऐं ॿिया बि इलाही नुक़सान थी सघंदा आहिनि, त इन करे फ्लोराइड वारी फ़िलहालु नंढे ॿारनि खे यूज़ न करणी खपे। बराबरि। त अॼुकल्ह नंढनि ॿारनि जे लाइ स्पेशल टूथपेस्ट बिना फ्लोराइड वारियूं छा मार्केट में आहिनि? हा, आहिनि, अहिड़ा अवेलेबल आहिनि, डिफरेंट ब्रांड जूं टूथपेस्ट अवेलेबल आहिनि। बराबरि। पर जेकॾहिं कंहिं सुठे पीडियाट्रिशियन वटि असां वञूं त ई हू सजेस्ट कंदो, बाक़ी नॉर्मली अवेयरनेस आहे माण्हुनि? हा, सभु पीडियाट्रिशियन त ॾाढा सुठी तरह ई गाइड कंदा आहिनि, उनमें फ्लोराइड फ्री टूथपेस्ट उहो आराम सां ॿारनि खे गाइड कंदा ई आहिनि। बराबरि। हाणे जॾहिं ॾंद अचणु शुरू थींदा आहिनि त वॾा ईअं चवंदा आहिनि की ॿारनि खे ख़ारिश थी थिए, उनजा ॾंद अचनि था, त वात मां मतिलबु थुक बि निकिरणु शुरू थी वेंदी आहे, ऐं जेको बि अॻियां पुठियां कुझु बि ईअं नंढी वॾी शइ पई हूंदी आहे त ॿारु उनखे खणी करे मुंहं में चॿारणु शुरू करे छॾींदो आहे। त उहा ॻाल्हि सही आहे की ॿारनि खे ख़ारिश थींदी आहे? हा, माना ॾंद ॿाहिरि ईंदो आहे तेसि ताईं उहो जॾहिं बि माना मसूड़नि मां ॿाहिरि न निकिरे तेसि ताईं उहो ख़ारिश कंदो, नॉर्मल ॻाल्हि आहे, उनमें कोई चिंता जी ॻाल्हि न आहे। बट आसे पासे जो जेका बि शयूं आहिनि उहो मुंहं में विझी करे उहो जेका उनजी कचिरो आहे, उनजा बैक्टीरिया उहो मुंहं में वेंदो त उनजे करे गलो ख़राबु थियणो, पेट ख़राबु थियणु, दस्त थियणु, बुखार अचिणो, उहो सभु उन सां गॾु रिलेटेड आहिनि। हिन करे जॾहिं बि यूज़ उनखे ख़राश अचणु शुरू थिए त उनमें मुंहं में विझण जी जेका शयूं आहिनि उहो क्लीन हुजणु ॾाढी ज़रूरी आहिनि। बराबरि। पर उहो सुवाल त उथे की मतिलबु कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं कीअं कीअं क्लीन कनि, माना आसे पासे में रहियल जेका वॾी शयूं आहिनि उहो जीअं त खाइण जी शइ आहे, जीअं गाजर या उहो सभु हथ में खणी ख़ैरस लाइ यूज़ करे थो ॿार, या जेको आहे उहो त आसे पासे में चादर पाथरे करे उनखे वेहारियोसि, उनखे फ्लोर ते गंदो हुजे त उते न वेहारियो, ऐं आसे पासे में ॼण त मिटी वारा हथ पंहिंजा बि हूंदा आहिनि त असां खणी करे उनखे खाइण जो ॾींदा आहियूं त उनजा बैक्टीरिया उनखे लॻी करे उनजे पेट में वञनि, त उहो सभु जेका असां प्रिकॉशन वठी सघूं उहो ध्यानु रखी करे करिणो खपे असांखे। बराबरि। यानी जेके बि नंढियूं वॾियूं शयूं आहिनि उन्हनि खे बिल्कुलु क्लीन रखो, ऐं ॿारनि खे पट में न विहारियो, उनखे कुझु विछाए करे विहारियो जीअं इन्फेक्शन तव्हांजे ॿार खे घटि में घटि थिए। ऐं नेचुरली जीअं तव्हां ॿुधायो की गाजर आहे या ककड़ी आहे, अहिड़ियूं शयूं ॾियो उन्हनि खे खाइण जे लाइ त इन्फेक्शन जो डपु घटि रहे थो। बराबरि जी। हाणे घणा ॿार जेके नंढा हूंदा आहिनि माइट उन्हनि खे बॉटल फीडिंग ते बि हेरे छॾींदा आहिनि, त बॉटल फीडिंग मतिलबु के वॾा चवंदा आहिनि की ख़राबु आहे, असां पंहिंजनि ॿारनि खे पालियो त ईअं ई न पालियोसीं छा, ऐं अॼुकल्ह जूं जेके माताऊं आहिनि उहे प्रिफर थियूं कनि की सवलो कमु आहे उन्हनि खे बॉटल फीडिंग कराइणु, मतिलबु त तव्हांजी नज़र में छा सही आहे?
बॉटल फीडिंग हिकु त जीअं त पेडियाट्रिशियन जी जेका कम्युनिटी आहे या डॉक्टरनि जी जेका कम्युनिटी आहे उहो यूजुअली अवॉइड कंदा आहिनि. उहो चवंदा आहिनि कि बॉटल त यूज़ करणी न खपिजे, छो करे उहो हिकु इन्फेक्शन जो स्त्रोत आहे. जंहिंमें तव्हां कॾहिं बि बॉटल यूज़ करो था त हुन में लॻियल जेको बि आसे पासे फंगल इन्फेक्शन या बैक्टीरियल इन्फेक्शन उहो ॿार खे लॻी थो सघे. माना बॉटल त बंदि करे छॾणी खपिजे, चमची या वाटी सां हुनखे खीरु पाइणो खपिजे हिकु ॻाल्हि. ऐं ॿी ॻाल्हि के बॉटल फीडिंग खां ॿियो प्रो नुक़सान इहो आहे कि राति जो जीअं त ॿारु मुंहं में बॉटल खणी करे सुम्ही थो पए त जेको मिठास आहे खीर जी या मिठे खीर जी या जेको बि हुन में सिपर में मधु था विझो या जेको बि हुनजे हनी खां जेका मिठास आहे उहो दंद जे आसे पासे में घेराइजी वेंदी आहे ऐं जेका असांजी सलाइवा आहे थुक हुन सां गॾु घुमंदी रहंदी आहे त हुन में सड़न पैदा थींदी आहे. हिकु दफ़ो कोई बि दंद में सड़न जो हिकु नॉच पइजी वियो या हुन में हिकु दरार पइजी वई पोइ दंद जो सड़न वधंदी रहंदी आहे. ऐं घणेई ॿार सॼे ई सभु दंद 20 दंद ॼण त 30 साल ते अची वेंदा आहिनि सभु, उन सभिनी दंदनि में बि सड़न पैदा करे सघंदा आहिनि. त उहो सभु नुक़सान खे नर्सिंग बॉटल केरीज़ या नर्सिंग केरीज़ चइबो आहे, जेका ग़लति हैबिट सां डेवलप थींदी आहिनि. त उहो अवॉइड करण लाइ बेसिकली असांखे बॉटल फीडिंग न करणो खपिजे. ऐं राति जो फीडिंग रूटीन में बि ॼण त हुजे, ॼण ॿार खे राति जो अधु राति जो उथी करे खीर पीअण जी उहो आदत हुजे, उहो छॾणी खपिजे. बराबर. दर्शक मित्रों, तव्हांखे असांजे डॉक्टर ॿुधायो त बॉटल फीडिंग बिल्कुलु हानिकारक आहे, उहा अवॉइड कयो त बेटर आहे. हाणे की नंढा ॿार हूंदा आहिनि जीअं तव्हां चयो कि सड़ो पैदा थी वेंदो आहे, माना दंद सड़णु चालू थी वेंदो आहे, त माइटनि खे कीअं ख़बर पए कि असांजे ॿार खे सड़ो पैदा थी वियो आहे? हा, माना दंदनि मां बेसिकली रूटीन चेकअप हिकु त ॾाढो ज़रूरी आहे कि ॿारनि जे दंदनि जे डॉक्टर खे ॾेखारे करे रूटीन चेकअप करायो, जंहिं करे कोई बि तकलीफ़ आहे त उहो हुनखे निदान करे हुनखे इनिशियल माना शुरूआत जे स्टेज ते ई हुनखे निकाल करे सघनि. ॿी ॻाल्हि कि हुन में सड़न शुरू थी त तव्हांखे ब्राउन ब्लैक कलर जा धागा ॾिसण में ईंदव या त खड्डो हूंदो जेको दंद में, हुन में रोटी या खाना जेको बि खाईंदो उहो फसाइजी वेंदो. प्लस जेको बि मुंहुं मां स्मेल अचणी या दंद में सूरु पइणो, त हुनखे नॉर्मली हिकु दफ़ो सूरु पियो ऐं हिकु पेन किलर खां उहो मिटी वियो उहो इम्पोर्टेंट न आहे. बट उहो अगरि इन्फेक्शन आहे या दंद जो कोई बि तकलीफ़ आहे त हुनजो ट्रीटमेंट ज़रूरी पवंदो आहे. त उहो थी वञे त ॿार खे हेल्थ मिली वेंदी आहे. बराबरि. हाणे की जॾहिं ॿारनि जा मतिलबु नंढो ॿारु न मतिलबु एॾो प्यारो हूंदो आहे, उनजी हिकु हिकु शइ मतिलबु माइट नोटिस कंदा आहिनि. कंहिंजा दंद जेके ॿारनि जा दंद बिल्कुलु देरि सां ईंदा आहिनि, तॾहिं बि माइटनि खे चिंता थी वेंदी आहे कि हिन जा त ॿार आया ई कान्हनि, भई हुनजे मूंसां गॾु ई ॿियो बि ॿारु आहे, हुनजा त दंद जल्दी अची विया. त इहो मतिलबु कीअं थींदो आहे? माना उहो डिलेड डेंटिशन चइबो आहे. घणनि ई ॿारनि खे घणेई दफ़ा जेको 6-8 महीने दंद अचणु खपजनि उहो ॿार खां 14 या 15 महीने बि अची सघंदा आहिनि. बट उन में ईअं लॻे कि ॿी कोई अबनॉर्मेलिटी या स्किन जा ॿिया डिसीज़िस आहिनि, ॿियो कुझु तकलीफ़ आहे या ॿारु ॾाढो सन्नो आहे, माल न्यूट्रिशन वारो या ॿिया कोई तकलीफ़ूं एसोसिएटेड हुजनि ऐं दंद न ईंदा हुजनि त तकलीफ़ आहे. बाक़ी ॿारु हेल्दी हुजे त यूजुअली दंद न अचनि या न हूंदो. वधारे में वधारे जीअं 12 महीना क्रॉस थी वञनि त हिकु एक्सरे पाराए करे दंद जड़बे में आहिनि की न उहो चेक कराए वठिणो खपजे. 12 महीने ताईं चिंता जो विषय कोन्हे जेकॾहिं दंद ॿार खे नथा अचनि त, ऐं 12 महीने खां पोइ उनखे सीरियस खणणु खपे ऐं डेंटिस्ट जी सलाह वठणु खपे. बराबरि. कंप्लीट जेके दंद आहिनि उहे घणनि सालनि ताईं अची करे निकिरंदा आहिनि? माना 6 महीने खां शुरू थींदा आहिनि, 6 खां 8 महीना ऐं 30-30 130 साल ताईं सभु जेका मिल्क टीथ चइबो आहे, दूध जा दंद, उहो अची वेंदा आहिनि. पोइ 1 साल खां नवां दंद जीअं अॻियां जा फ्रंट जा दंद आहिनि उहो 6 साल शुरू थींदा आहिनि. ऐं उनखां जेको लास्ट दाढ़ हूंदी आहे उनखां पुठियां बि नई दाढ़ अचणु शुरू थींदी आहे. ऐं 14-15 साल ताईं यूजुअली सभु दंद अची वेंदा आहिनि. धापण जी जेका दाढ़ आहे उहा 18 खां 25 साल जे विच में कंहिंखे ऑड टाइम ते अची सघंदी आहे. बाक़ी यूजुअली जेका बाक़ी जा दंद आहिनि उहो 14 साल ताईं या 15 साल ताईं वधारे अची वेंदा आहिनि. जीअं तव्हां ॿुधायो त जेके मिल्क टीथ हूंदा आहिनि उहे किरी पवंदा आहिनि, न त घणेई दफ़ा ईअं थींदो आहे कि ॿारनि खे उन मिल्क टीथ में बि इन्फेक्शन हूंदो आहे, पर माइटनि जो चवणु हूंदो आहे कि ही त भई खीर जा दंद आहिनि न, उहे त किरी पवंदा, त हिन जी छो ट्रीटमेंट करायूं? त इहा ॻाल्हि सही आहे? माना सही न आहे, छो करे खीर जा दंद आहिनि पर उहो तकलीफ़ ॾींदा ऐं हुन में जेका पेन जे करे उहो ॿारु खाई न सघंदो, चबाए न सघंदो, ऐं उहो जेका पाचन शक्ति ऐं बाक़ी सभु शक्तियुनि में तकलीफ़ ॾींदो, मुंहुं में स्मेल अचणु, जेका गम्स वीक थियणु, उहो सभु जा जेका नुक़सान आहे उहो त थींदा ई थींदा. प्लस जेको खीर जो दंद आहे हुनजे जड़ुनि जे हेठां खां ई नयो दंद ईंदो हूंदो आहे, त हिन में जेको बि इन्फेक्शन थींदो आहे उन हेठां जे दंद खे बि नुक़सानु कंदो ई आहे. त हुनखे बि हुनजी असरु ॾिसणु मिलंदी आहे जेको सॼी लाइफ पोइ हुन दंद खे वीक ठाहे करे तकलीफ़ ॾींदो. हिन करे दूध जेका खीर जा दंद आहिनि हुन में जीअं त जहिड़े लेवल जो इन्फेक्शन हुजे
सडन मथे हुजे त फिलिंग कराए, अंदरि हुजे त जड़नि जी ट्रीटमेंट कराए, फिलिंग कराए, कैप कराइणी, ॿारनि जी स्पेशल कैप बि ईंदी आहे। बेसिकली उहो सभु ट्रीटमेंट हिन करे ज़रूरी थींदी आहे जे करे इन्फेक्शन वरी न थिए ऐं जेका फिलिंग या जेको बि हुन में कयल हुजे जड़नि जी ट्रीटमेंट, रूट ट्रीटमेंट या फिलिंग, उहो टकी रहे, उहो ॾाढो इंपॉर्टेंट आहे। ॼण त हुननि जी कैप बि ॾाढी ज़रूरी पवंदी आहे, त उहो सभु ट्रीटमेंट थी वञे त हुनजे करे उहो क्लीन रहंदो ऐं हेल्दी रहंदो, त हुन सां गॾु नओं दंद जेको ईंदो उहो बि हेल्दी ईंदो। बराबर, ऐं ॿियनि दंदनि में बि उहो इन्फेक्शन न फैलजे। हाँ जी, हिकु माना सड़न ॼण त लेफ्ट साइड ते हिकु दंद में सड़न आहे त हुन में जेको खॾो आहे हुन में जेको खाइण जो फसाइजी वेंदो, उहो जो थुक खां खणी करे उहो जेको जर्म्स हूंदा आहिनि उहो ॿिए जे दंद ते बि चिपकी सघंदा आहिनि ऐं हुते बि सड़न पैदा करे सघंदा आहिनि। इन करे नंढी बि सड़न हुजे त हुनखे नज़रअंदाज करे बग़ैर उनखे व्यवस्थित उनजी ट्रीटमेंट कराए छॾणी खपे, फिलिंग या जेको बि ज़रूरी आहे। बराबर, यानी कि कुछ भी तव्हांखे ॿार जे दंद में सड़न या अहिड़ो कुछ भी प्रॉब्लम या सूर जो प्रॉब्लम या पस जो प्रॉब्लम लगे तो त तव्हांखे जल्दी सां डेंटिस्ट जो कंसल्ट करणो आहे ऐं उनजी ट्रीटमेंट कराइणी आहे, जीअं कि तव्हांजे ॿार जा जेके नवां दंद अचनि उहे बि सुठा ऐं हेल्दी अचनि। हाणे ॿियो क्वेश्चन आहे कि घणनि ॿारनि खे हीअ आदत हूंदी आहे कि हू अंगूठो चूसींदा आहिनि या कि पंहिंजा चप चबाइजंदा आहिनि या कुछ अहिड़ी शइ उन्हनि खे विझण जी आदत हूंदी आहे, उनखां सवाइ हू सुम्हंदा बि कोन्हनि, त उहा आदत कीअं उन्हनि ॿारनि खां छॾाइजे? पहिरियों 2 साल खनि अंगूठो वठणो उहो नॉर्मल आहे, ॼण त पहिरियों 1 साल त हिकदमि नॉर्मल आहे, 2 साल ताईं बि एक्सटेंड थींदो आहे घणनि ई ॿारनि खे। पर हुनखां पोइ साइकोलॉजिकली ॼण त हुनखे मानसिक रीति कोई डक आहे या कोई ॿी इनसिक्योरिटी आहे जंहिंजे करे उहो अंगूठो मुंहं में विझे थो, त सभिनि खां पहिरियों त उहो परे करण जी ट्राई करणी खपे, ॼण त हुनखे डांटी न ॾेई करे या कुझु बि अहिड़ो वायलेंट ॼण त टीवी शो हूंदो आहे या गेम हूंदी आहे उहो खेॾाए बग़ैर सुम्हाइणो खपे, जंहिं ते उहो आराम सां सुम्ही सघे, हिकु ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि ॼण त अंगूठो चूसण जी सभिनि खां पहिरियों त तव्हां जीअं घर में करेलो जो रस, लीमड़े जो रस आहे उहो लॻाए सघंदा आहियो अंगूठे ते। उनखां पोइ जीअं बैंडेजिस ईंदियूं आहिनि, जीअं पटी ॿधिबियूं आहिनि, उहो ॿधी करे ट्राई करे सघंदा आहियो। ॿियो ईंदो आहे लंबा जब्बा हूंदा आहिनि जंहिंखे अॻियां बि सुभी करे सॼो रुमाल ॿधी सघंदा आहियो, जेको सुभी सघे त अंगूठो मुंहं में विझी न सघे। हिन सभिनि खां हेल्प न मिले त पोइ असां यूजुअली छा कंदा आहियूं कि ॿारनि जो मथां जे जड़बे में हिकु क्लिप फिक्स कंदा आहियूं, जंहिंजे करे उनखे क्रिप अप्लायंस चइबो आहे, जेको थम सकिंग में हेल्प कंदो आहे। माना बेसिकली जॾहिं बि ॿार मुंहं में अंगूठो विझंदो त उहो जेको प्लेट विझंदा आहियूं हुन में ब्लंट शयूं हूंदियूं आहिनि जंहिंजे करे उहो रिमाइंडर तरीक़े एक्ट कंदो ऐं बेसिकली ॿार खे यादि कराईंदो कि हाणे अंगूठो न विझणो ऐं कंफर्टेबली जीअं आराम सां उहो विझी बि न सघंदो, त उहो बेसिकली हेल्प कंदो आहे। जीअं होठ चबाइण जी आदत हुजे त उन लाइ बि अलॻि अप्लायंस हूंदो आहे, मुंहं खां श्वास खणा उन लाइ बि अलॻि अप्लायंस हूंदो आहे, जो डिफरेंट टाइप जी प्लेटूं ईंदियूं आहिनि जेका असां विझी करे उन्हनि जी हैबिट छॾाईंदा आहियूं। घणनि ई ॿारनि खे दंद कचकचाइण जी ऐं चबाइण जी आदत हूंदी आहे, राति जो जोर जोर खां आवाज़ बि ईंदा आहिनि, हुन में दंद घिसजी न वञनि उन लाइ असां प्रोटेक्शन प्लेट बि ॾींदा आहियूं, उनखे नाइट गार्ड चइबो आहे। बराबर, मतिलबु दंद कचकचाइण बि हिकु सीरियस ॻाल्हि आहे, ईअं न? हाँ जी, हुन सां दंद जो जेको मथां जो सरफेस आहे उहो सॼो घिसजी वेंदो आहे, हुनजे करे जीअं दंद में जीअं कड़त जेको सेंसिटिविटी चइबो आहे उहो बि पैदा थी सघंदो आहे ऐं ॿिया बि नुक़सान थी सघंदा आहिनि, त हुनजे करे हुनखे कंट्रोल में आणणु ज़रूरी आहे। ॾिठो वियो आहे कि नंढा ॿार जेको आहे उहो हलणु सिखंदो आहे, बामणा पाइणु सिखंदो आहे, त घणेई दफ़ा धिका खाईंदो आहे, बार बार पियो किरंदो आहे ऐं उन टाइम ते इंजरी थियण जा वधि में वधि चांस हूंदा आहिनि ऐं ॾिठो बि वियो आहे कि किरण सां उनखे ॾंद ते धकु लॻी वेंदो आहे, रतो रत थी वेंदो आहे उनजो मुंहुं, त उन वक़्तु छा करणु खपे? किरी पियो त सभिनि खां अवल त हुनखे आराम सां पहिरियों शांति पाए करे पाण बि एॾो घबराइजी न वञिणो खपे। सभिनि खां अवल एॾो कोई वॾी इंजरी दंद में थींदी आहे त उन में वधारे पड़तो नुक़सानु थियण जा चांसिस ॾाढा ई घटि हूंदा आहिनि। ॾाढो मथे खां किरे त ई हड्डी जो नुक़सानु थींदी आहे, बाक़ी दंद किरण खां जेका बि नुक़सानु थींदी आहे, जीअं दंद थोरो टुटी पियो त उनखे रिपेयर करे सघिबो आहे। दंद हिली विया आहिनि अगरि किरण खां पोइ त उनखे ॿधी करे असां स्टेबल कंदा आहियूं, 4 खां 8 हफ़्ता उनखे ॿंधी करे रखी छॾंदा आहियूं, जे करे उहो स्टेबल थी वियो पोइ जेको ॿधण जी जेका पटी आहे त उहो कढी छॾंदा आहियूं, हिकु ॻाल्हि। ऐं ॿियो त ॼण त 8 साल खां पोइ जा ॿार आहिनि, 7-8 साल खां पोइ जीअं काइमी दंद अची विया उनखां पोइ किरंदा आहिनि ऐं उनमें जीअं दंद में इंजरी थींदी आहे त उनमें फिलिंग ऐं उहो करे दंद जेको टुटल भाग आहे उनखे रिपेयर करे सघंदा आहियूं, हिकु ॻाल्हि। ऐं सॼो दंद अगरि ॿाहिरि अची वञे, जीअं खीर जो जेको दूध जो दंद हूंदो आहे उहो सॼो ॿाहिरि अची वञे त वरी रिप्लेस करणु इंडिकेटेड न आहे, उन में न कबो आहे, छो करे उहो नुक़सानु कंदो आहे, ऐं जेको दंद ईंदो आहे उनखे हिलाए छॾींदो आहे, इन करे उहो वरी न विझबो आहे। पर जेकरे क़ाइमी दंद जेको हूंदो आहे उहो ॿाहिरि अची वियो सॼो, त उनखे खीर में सलाइन में जीअं या लेंस सॉल्यूशन हूंदो आहे उन में या पंहिंजी थुक में खणी करे अगरि क्लिनिक ते ऑलमोस्ट विदिन फ्यू आवर्स जीअं त 6 कलाक जे अंदरि अगरि रिपोर्ट कयो त ॾाढे सुठी नमूने उहो एक्सेप्ट थियण जा चांसिस आहिनि। उहो ई दंदो उते वेही माना जॻह ते वेही रहंदो आहे
ऐं करे सघंदा आहियूं। वधारे टाइम हली वियो त एक्सेप्टेंस जा चांसिस शायदि घटिजी सघंदा आहिनि, पर फिर बि पोइ बि हुनखे ट्राई करे सघंदा आहियूं, माना हुनखे फिट ई न करणो खपजे कॾहिं बि ॾंद खे, उहो खणी करे ॾंद जे डॉक्टर खे हेल्प वठी ऐं असां फिक्स करे सघंदा आहियूं। बराबरि, यानी कि दर्शक मित्रों, तव्हांखे असांजे डॉक्टर ॿुधायो कि जेकॾहिं तव्हांजे ॿार जो ॾंद ॿाहिरि सॼो निकिरी अचे थो त उन वक़्तु तव्हां पंहिंजो वक़्तु न विञायो, उनखे जल्दी सां डॉक्टर वटि खणी वञो ऐं डॉक्टर उहो तव्हांखे ॾंद उते क़ाइमी करे ॾियण में तव्हांखे मदद करे सघे थो। तव्हां जेतिरो जल्दी डॉक्टर वटि पहुचंदा ओतिरो जल्दी तव्हांखे रिज़ल्ट सुठो मिलंदो। हाणे कि तव्हां ॿुधायो कि ॿारनि जी सड़न खां वठी करे चङियूं ई तव्हां असांखे बीमारियुनि जे बारे में असांखे ॿुधाए विया, पर हाणे माइट सोचींदा आहिनि कि असांजो त ॿारु नंढो आहे, उहो वरी टीथ जी ट्रीटमेंट कीअं कराईंदो, कुर्सीअ ते वेहंदो ई कोन, डॉक्टर खे कुझु करण ई कोन ॾींदो। त तव्हां सचपच इहो सुवाल त आहे ई कि ॿार तव्हांखे कोऑपरेट न करे, ॿार न ई कंदा आहिनि, हू रुअंदा आहिनि, मतिलबु ॾाढो परेशान कंदा आहिनि, त अहिड़े में तव्हां कीअं उन्हनि जी ट्रीटमेंट कंदा आहियो? माना नंढे ॿार खे अगरि पहिरां जो बैड एक्सपीरियंस हुजे, ॼण त पहिरों किथे ॾकी वियो हुजे या पेरेंट्स ॾाढो ॾकाए करे इंजेक्शन हणंदा आहिनि, ईअं करे ख़ाली ॾकाए करे ई हुनखे एंटर अगरि करायो वञे त उहो थोरो वधीक ॾकंदो ॿारु, पर कॉन्फिडेंस ॾियारे करे ॼण त चई करे हुनखे कुझु न थींदो, ईअं करे खणी अचो हिकु ॻाल्हि, ऐं असां साइकोलॉजिकली ॾाढो शांती सां हुन ॿार खे कहानियूं ॿुधाए ऐं हुनखे ॻाल्हियुनि में उलझाए करे असां हुनखे ट्रीटमेंट कंदा आहियूं त उहो कंफर्टेबली करे सघंदो आहे। ॿार न करे सघनि पर सम्झ हुजनि पर ॾकंदा हुजनि, उन्हनि खे असां कॉन्शियस सेडेशन माना हिकु नेज़ल मास्क ईंदो आहे जंहिंमें लाफिंग गैस सां ऑक्सीजन विझी करे ऐं बेसिकली ॿार खे कंफर्टेबली असां ट्रीटमेंट करे सघंदा आहियूं। हुन में बि अगरि ॿार कोऑपरेट न करे सघंदो हुजे त जनरल एनेस्थेशिया ॼण त जेका एनेस्थेटिस्ट हूंदा आहिनि उनजी हेल्प वठी ॿार खे कंप्लीट बेबैंड करे ट्रीटमेंट करे सघंदा आहियूं। माना हिन में ट्रीटमेंट त अवेलेबल आहे, बट उनजो न कराइण जो कोई ऑप्शन न आहे, उनखे ट्रीटमेंट त ज़रूरी हूंदी आहे, या त वेही करे या थोरो सेडेशन ॾेई करे या त जनरल एनेस्थेशिया ॾेई करे कोई बि प्रकार ॿार खे ट्रीटमेंट असां तरीक़े खां करे सघंदा आहियूं। बराबरि, हिकु लास्ट सुवाल कि कंहिंजा टेढ़ा मेढ़ा ॾंद हूंदा आहिनि या ॿाहिरि हूंदा आहिनि त उनजे लाइ जेका ट्रीटमेंट हलंदी आहे ब्रेसिल्स जी, उहा घणे वक़्त खां, मतिलबु घणी एज हुजे ॿार जी तॾहिं खां तव्हां शुरू कंदा आहियो? 8 खां 11 साल जे विच में ॼण त जड़बो नंढो हुजे या ॿिए कोई अबनॉर्मेलिटी हुजे त हिकु अमुक प्लेट ईंदी आहिनि जेका प्लेटनि खे विझी करे हुनजो जॉ जो जेको थोरो मॉडिफिकेशन करिणो जो करे सघंदा। 11 खां 12 साल जे विच में यूजुअली ॼण त सभु क़ाइमी दंद अची वञनि, हुन खां पोइ हुनजी ब्रेसिस जी ट्रीटमेंट करे सघंदा आहियूं। ब्रेसिस जी ट्रीटमेंट कराइण ख़ाली सुंदर ॾिसण लाइ न, पर टेढ़ा मेढ़ा दंद आहिनि त हुनखे दंद क्लीन न थींदो, छारी जमा थींदी, पायोरे थींदो, उहो सभु तकलीफ़ जा जेका ब्लीडिंग थींदा गम, उहो सभु जेका नुक़सान आहे उहो पोइ ॾिसणु मिलंदा। त इन करे टेढ़ा मेढ़ा दंद ख़ाली लुक्स जे कंसिडर करे न, बट उनजो फंक्शन बि जेका चबाइण में ऐं व्यवस्थित ॾिसण में अलाए इन दंद क्लीनिंग प्रॉपर थिए उनजे करे बि उनजी ट्रीटमेंट ज़रूरी पवंदी आहे, जेको 11 से 14 साल खां स्टार्ट करे वॾी उमिरि जा जीअं 50-60 साल से 80 साल से भी कराए सकता है, माना उन्हनि में कोई उम्र जी बार न, लेकिन अर्ली एज में अगर करायो वञे तो वो सुठो रिजल्ट ॾेई सघंदो आहे। तव्हां असांजे मंच ते आया आहियो, असांजे दर्शक मित्रनि खे तमामु ज़रूरी ॻाल्हियूं ॿुधायूं जेके अॼु ॾींहं ताईं मूंखे लॻे थो कंहिं बि क्लियर न कयूं हूंदियूं। ॿारनि जे ॾंदनि जी बीमारी जे बारे में बिल्कुलु नओं टॉपिक हो असांजे लाइ। उमेद आहे त इहे जेके असां ॻाल्हियूं कयूं उहे असांजे दर्शक मित्रनि खे सम्झ में आयूं हूंदियूं, उहे जीवन में अप्लाई कंदा ऐं पंहिंजनि ॿारनि जे ॾंद जी संभाल बिल्कुलु चङी तरह करे सघंदा। तव्हां असांजे मंच ते आया, तव्हांजा शुक्रिया। दोस्तो, हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। वरी गॾिजंदासीं साॻे ई वक़्त ते, साॻे ई ॾींहं ते। तेसि ताईं ॾिसंदा रहिजो सिंधी TV।